हिकिड़ो अंग्रेज मुहक़िक़ तो चवे त मूं सोचो त मुसलमान निमाज़ छो था पढ़नि निमाज़ में कहिड़ो फ़ाइदो आहे चए थो मूं निमाज़ पाण पढ़ी उन ते वेही खोजना चई त निमाज़ में फ़ाइदो कहिड़ो आहे चए थो बीहण वरी रुकू में वञण वरी सिधो थियण वरी सजदे में वञण पूरे बदन की वर्जिश ऐसी कहीं तो पछाड़ी जेमल सलाम तो बराए अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह हे कंध जे मसलस जेके आहिनि उन्हनि जी वर्जिश थी चए थो त जेमल माण्हू मानी थो खाए न मानी खाइण सां सण चर्बियूं अॼुकल्ह डालडा आहे हथन में ही चमड़ी थी वने थाम में ही जमी थी वने अंदर भी जमी वेंदी हूंदी न जदो जॾहिं यार रत जे श्रियाणियुनि में चर्बी जमी थी वने उन सां पैसे जा ब्लड सोढ़ा थी वञनि रत जूं रगूं सोढ़ियूं थी वञनि उन सां छा थो थिए जो माण्हू खे दिल ते दबाव थो पवे जंहिंखे ब्लड प्रेशर चइबो आहे इन सां कोलेस्ट्रॉल लेवल वधे थी इन सां दिल जूं बीमारियूं पैदा थियनि थियूं पर चए थो जेमल नमाज़ पढ़जे थी या एक्सरसाइज करण सां उहा कोलेस्ट्रॉल लेवल घटिजी थी वञे चर्बियूं पंगिरजी थियूं वञनि माण्हू दिल जे बीमारी जॾहिं मूंखे हैरत लॻी मूं ॾिठो त फजर जी नमाज़ रुॻे 4 रकातूं बेपारी जी वरी वधीक बेपारी जी वरी घटि 4 वरी सिज वधो 7 रकातूं सोमारी 19 रकातूं ये रकातुनि जो फ़र्क़ु छो आहे भला 2 त सभई हुजनि 3 त सभई हुजनि 4 त सभई रकातूं सभई फ़र्ज़ हुजनि इहो फ़र्क़ु छो आहे जॾहिं मूं ॾिठो त मुसलमान जेके ख़ाली पेट सां नमाज़ूं पढ़नि जॾहिं गाधो खाधल न आहे उहे रकातूं थोरियूं आहिनि जॾहिं मानी खां पोइ जेके नमाज़ूं आहिनि उन जूं रकातूं वधीक आहिनि इहो इस्लामी मैकेनिज़म आहे खाधे खे हज़म करण जो फैट्स ऐं चर्बियुनि खे ॻारण जो प्रोटीन खे घटाइण जो कोलेस्ट्रॉल लेवल खे नॉर्मल करण जो तरीक़ो सुबुह जो खाली पेट आहीं रकातूं खे बस घणियूं 4 वरी मंझंदि जी मानी खाईंदो त रकातूं घणियूं छो मंझंदि मानी खाई अलाह ॾिठो ॼाणे मथां बीमार थी पए तंहिं करे रकातूं वधाए ॾिनई वरी टेपारी खाली पेट सां रकातूं असर खां पोइ टेपारी खां पोइ चांहि बिस्कुट वग़ैरह माण्हू खाईंदो आहे सिजल थियलूं रकातूं 7 वरी हाणे रब जो सोमारी जी मानी खाई न हलंदो न घुमंदो मता मुंहिंजो बानो बीमार थी पवे मता हिन जी कोलेस्ट्रॉल लेवल चढ़ी वञे मता ब्लड प्रेशर वधी वञे तंहिंजे करे सोमाणी जी रकात वधी वई सोमाणी जूं 19 रकातूं चङी तरह सां खाधो हज़म थिए रमज़ान जो रोज़ो रखंदो आहे ॾींहं जी सॼी कसर वरी शाम जो कढंदो आहे शाम जो शरबत बूते पकोड़ा बूते मिठाण बूते चाराण बूते फ्रूट बूते रबड़ जो हाणे घणो खाधो दस बीमार थी पवे 19 रकातूं सोमाणी जूं 20 रकातूं वरी ये 20 रकातूं छो सो मिनट की किरात हाफ़िज़ चंदी हो बिस्मिल्लाह ओ मिठा ही जेको इस्लाम ही जेको दीन
औरत में हिकड़ी बीमारी पुट हुकूमत सजदो डिघो कयो सजदो डिघो कयो ऐं ठाहे ठाहे सजदो कयो मर्द के हुकूमत त खुलियल सजदो करे हे ठूठियूं जेके न ये खुलियल हुजन ठूठियूं ज़मीन खां मथे हुजन बगल खुलियल हुजन ऐं पेट रानुन सां मिलियल न हुजे खुलो सजदो पर औरत के ये हुकुम न है औरत के हुकूमत पेट रानुन ते रखे बाहूं सोड़ियूं करे नक निरड़ ज़मीन ते रखे औरत जेतिरो सोड़ो सजदो कंदी ओतिरो वधीक सवाब मर्द जेतिरो कुशादो सजदो कंदो ओतिरो वधीक सवाब मेड़ वारा सारा सागा लगे यो फर्क छो मर्द जे सजदे जो औरत जे सजदे जो फर्क छो डॉक्टर ता चवन त औरत खे हिकड़ी बीमारी थींदी आ जेके रिट्रोवर्शन ऑफ यूट्रस चवंदा उन जी बच्चेदानी ताजी जाइ छॾे पोते ढलकी वेंदी आ उन सां औरत खे छा थींदो मथे में सूर टंगुन में सूर मानी न वणंदी खाधो न वणंदो बच्चा न वणंदा थोरो कम कंदी थकजी पवंदी जॾहिं इहे अलामतूं औरत में नज़र अचनि त सम्झो त इन खे रिट्रोवर्शन ऑफ यूट्रस जी बीमारी लगी आहे हाणे डॉक्टर चवनि था त इन बीमारी जी का बि दवा नाहे ॿी का सुई नाहे टेबलेट नाहे इंजेक्शन नाहे का बि इलाज इन जो ॿियो नाहे इन जो इलाज इहो आहे जो औरत नक ऐं निरड़ ज़मीन ते रखे रानो पेट सां लॻाए ज़मीन ते हीअं लेटी पवे पुठी मथे हुजेसि वो बिल्कुल सजदे वांगुरु डॉक्टर चवंदा हीअं थी लेटे ज़मीन ते पइजी वञे त उहा बच्चेदानी पंहिंजी जाइ ते अची वेंदी बग़ैर दवा जे माई सिहत साबित करे ना मुझे मदीने वारो साईं अग में बुधायो सुभान अल्लाह के केड़ी खबर दे इस्लाम छा है इस्लाम दी गालियुनि में फायदा केड़ा है केड़ा ओ मिठा या साईं जी रंतन जेला पेस्ट निकलू भाई फलानी पेस्ट फलानी पेस्ट पर गोले डॉक्टर इने जाए जे पोता है ना त जेको खपड़ जी पाड़ जे दंदन में फायदो छोटी के पेस्ट में कोने हाने जेके जदीद टूथपेस्ट काढने उने में इने खपड़ जी पाड़ के कटे गोरे केमिकल्स मिलाए इने मजो ये ठाण का टूथपेस्ट जेका मदीने वारो साईं 1500 साल